सिंध में शागिर्द पंहिंजे मुस्तक़बिल में कामयाबी लाइ ॾींहुं राति महिनत करे रहिया आहिनि त ॿिए पासे इम्तिहाननि दौरान पेश ईंदड़ मसइलनि शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालिदेन खे गिणतीअ में मुब्तला करे छॾियो आहे। हिन समूरे अमल जो निगरान सिंध जो तालीम खातो हूंदो आहे, जंहिं ते बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन ऐं बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एजुकेशन कराची तरफ़ां इम्तिहान वरिता वेंदा आहिनि। इम्तिहाननि जी शफ़ाफ़ियत ऐं इंसाफ़ खे यकीनी बणाइण इन्हनि इदारनि जी ज़िम्मेवारी आहे, पर ताज़ा वाक़िआ अफ़सोसनाक आहिनि। हिननि इदारनि जी कारकर्दगी ते सवालिया निशान आहिनि। पर्चा लीक थियण जा वाक़िआ ऐं गर्मीअ जी लहर जे करे इम्तिहाननि जी तारीख़ुनि में तब्दीली शागिर्दनि जी तयारियुनि जी सघ मुतासिर करे थी। अहिड़नि वाक़िअनि जी इंतज़ामिया खे अॻुवाट ख़बर हुजण जे बावजूदि के जोगा बंदोबस्त न थी सघिया। शागिर्दनि जी महिनत ऐं मुस्तक़बिल पाणीअ में लुढ़ंदे नज़र अचे थो। तालीमी इदारनि खे इम्तिहान कराइण में वधीक सख़्ती ऐं बहितर मनसूबाबंदी जी ज़रूरत आहे, जीअं शागिर्दनि खे महफ़ूज़ ऐं मुनसिफ़ाणो माहौल मिली सघे। इम्तिहाननि जा मामला बहितर करणु ज़रूरी आहे, ॿी सूरत में इंसाफ़ बरक़रार न रखी सघिबो। ही न रुॻो शागिर्दनि जो मुस्तक़बिल पर मुल्क जो मुस्तक़बिल आहे। जंहिं मुल्क में बुनियादी तालीम जो निज़ाम अॾो ई जीअं खाॼी रहियो हूंदो, उन मुल्क जा बुनियाद खोखला थी पवंदा। केतिरा ई ग़रीब घराणनि जा शागिर्द पंहिंजी महिनत ज़रिए आला उहिदा माणे चुका आहिनि, पर बदइंतिज़ामी अहिड़नि महिनती शागिर्दनि खे उभरण खां रोके रही आहे। महिनती शागिर्दनि खे संदन महिनत जो दुरुस्त फल मिलणु घुर्जे। इन लाइ तालीम खातो पेपर लीक थियण वारियुनि ख़बरुनि ते अखियूं ॿूटे वेहण बदिरां नोटिस वठे। ॿी सूरत में इम्तिहान जा जॾहिं नतीजा ईंदा त उन्हनि खे बि क़बूल न कयो वेंदो। इहो अॻु बि थी चुको आहे ऐं हाणे बि थी सघे थो। इम्तिहान में पास ऐं फेल करण में बि तालीमी बोर्ड्स वॾा भंड करे चुकियूं आहिनि, पर का जोगी तब्दीली ॾिसण में न पई अचे।